हैदराबाद में 3 ॾींहनि वारो सिंध सूफ़ी मेलो शुरू थी वियो। सूफ़ी मेले में सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्गनि जी मज़ारनि वारियूं तस्वीरूं जा वॾा पिन फ्लैक्स लॻाए अलॻि अलॻि स्टेज पिण ठाहिया विया आहिनि। जॾहिं त मेले में किताबनि जा स्टॉल सिंध यूनिवर्सिटीअ जे शोबे आर्ट्स एंड डिज़ाइनिंग पारां तस्वीरूं नुमाइश लाइ पिण लॻाई वियूं आहिनि। मेले में ईंदड़ सिंध जे नामियारे शाइर आकाश अंसारी डॉक्टर ज़ुबैदा ॻाल्हाईंदे चयो त असांजो कल्चर आहे, सकाफ़त आहे, पर ही एग्ज़िबिशन जेका तस्वीरुनि जी आहे उहा बि इन हवाले सां घणी आहे। हैदराबाद में त अहिड़ा मौक़ा कोन था मिलनि जंहिंमें आर्ट जी नुमाइश थियल हुजे, पर हे मेला जीअं HLF आहे या SLF आहे उन्हनि में वरी तस्वीरुनि जी नुमाइश में शामिलु कनि था। असां आर्टिस्ट जे लाइ बि इहो बहितरीनु मौक़ो आहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करण लाइ। मुसाटिल माहौल में ही ऑक्सीजन आहे, थियणु खपनि हिन क़िस्म जा मेला। सभई नवनि माण्हुनि सां मुलाक़ात थिए थी, असांजे नौजवान नस्ल सां मुलाक़ात थिए थी, उन जी सलाहियतनि जी ख़बर पए थी, उन जे टैलेंट जी ख़बर पए थी। सुठा किताब पढ़ण लाइ मिलनि था रिआयती अघ ते, सुठा माण्हू मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा उहे जेके आहिनि से उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थिए थी, उन्हनि खे ॿुधण जो मौक़ो मिले थो, उन्हनि खे ॿुधाइण जो मौक़ो मिले थो। हिननि चयो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे जितां पूरी दुनिया ताईं अमन जो पैगाम पहुतो आहे। असांखे उन ते फ़ख्रु आहे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk